नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक़्तां के शिकारपुर मां ख़बर ॾींदा हलूं त JUI ऐं JTI पारां भियानक महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ हिकु वॾो एहतजाजी मुज़ाहिरो JUI ज़िला शिकारपुर जे अॻुवाण कारी मुजीबुर रहमान मदनी, मौलाना ताज मोहम्मद मर, मौलाना मोहम्मद तैयब मेको, हाफ़िज़ रफ़ीक अहमद शर, कारी मुनीब अहमद सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जामा अक्सा मस्जिद खां कढियो वियो। वॾे अंक में शहरनि ऐं कारकुननि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जिन ते महांगाई नामंज़ूर, नाइल हुकूमत नामंज़ूर, करप्शन नामंज़ूर जहिड़ा नारा लिखियल हुआ। मुज़ाहिरनि मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च कयो ऐं हुकूमत ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। बाद में लखीदर चौक वटि धरणो आयो जिते मुख़्तलिफ़ अॻुवाणनि पिणु ख़िताब कया। उन मौक़े ते मुक़ररीन चयो त मौजूदा न्याज़ी हुकूमत अवाम खे सब्ज़ बाग ॾेखारे वेसा घाती कई ऐं भयानक महांगाई अवाम खे मौत जे मुंहं में ॾिनो आहे। मुल्क जी तारीख़ में पेट्रोल ऐं ॿियूं शयूं अवाम जे पहुच खां वधीक करे अवाम खे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर कयो वियो आहे, पर हाणे हुकूमत जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। हिननि मुतालबो कयो त जल्द नवां इंतख़ाबात कराए मुल्क जूं वाॻू हक़ीक़ी मुंतख़ब नुमाइंदनि हवाले करे मुल्क खे बहरान मां कढी अवाम के सुख जो साह खण ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।